इंतजामिया जो सहारो तव्हां छॾे ॾियो, तव्हां पंहिंजी पाण मदद करियो, तव्हां पंहिंजे जेको बि आहे पंहिंजो पाण करे वञी हॉल बंदि करायो। सभु कुझु तव्हांखे पाण करिणो पवंदो, बाक़ी इंतजामिया जो को बि आसरो कोन्हे। इंतजामिया 1.5 महीने खां असीं भाई चऊं काफ़ी सारा नुक़सान थी चुका आहिनि। हिते गाॾियूं फाथियूं आहिनि, रोड में 4 गाॾियूं रुगो भितनि में फाथियूं आहिनि मेन हॉले करे। इन करे असां सभिनी गॾिजी हणायो आहे। इहा असांजे पाण जी असांजे बचनि जी सेफ्टी आहे। इहो त इंतजामिया खे करणु खपे। असां हिन वक़्तु गुलशन फैज़ कानून जे मेन रोड ते मौजूदु आहियूं, जेको आसिम स्कूल जो जेको सुमरा पाड़े जो मेन रोड आहे। ऐं उन मेन हॉल ते जेको 1.5 महीने खां मथे थी चुको आहे, जेको हॉल जी ढकण जेको आहे उहो ख़तमु थी चुको, पर बार बार म्युनिसिपल खे ऐं निशानदी करण जे बावजूदि हिननि ढकण कोन लॻायो। सिर्फ़ु असां ॾींदा रहिया त असीं अॼु था लॻायूं, सुभाणे था लॻायूं, शाम जो था अचूं, पर अफ़सोस जो मक़ाम आहे ही अचण लाइ तयारु कोन आहे, हिननि ढकण अची कोन आहियूं। ऐं हिते जेके नौजवाननि पाण मुरादो जेको आहे पंहिंजे किशे मां ख़र्च करे ऐं हिते ढकण हणायो अथनि, जी हिते इंसान जूं ॿारनि जूं जानियूं ऐं बुज़ुर्गनि जी जानियूं ऐं ईंदड़ वेंदड़ मुड़ुस जी जानियूं बची सघनि। हिन खां अॻु गुलशन फैज़ कॉलोनी जा रवासी इहे दुआ कंदा रहिया त अलाह असीं बरसाति वसा, गर्मी जाम आहे पर एतिरी न वसाइजी, पाणी न ॿियारजी, छो हिते बुज़ुर्ग या नौजवान या मासूम ॿारड़ो कोन किरे, हिते को गाॾी वारो शिका न थिए। इन हूंदे बि हिते 2-3 गाॾियूं जेके आहिनि उहे तमामु जेका आहिनि गटर जे करे जेके नाली में फाथियूं, ऐं जेके पाड़े वारनि मुड़िसी करे 3-3 कलाक पोइ उहा गाॾी निकिती आहे। उहा असां सोशल मीडिया ते बि ख़बर रखी, पर उनजे बावजूदि अॻो निंड सुतल इंतज़ामिया जे असांखे ढकण कोन लॻाइनि आहे। ऐं सफ़ाई जो अमल इन्हनि जेको शुरू कयो आहे उहो तमामु भलो नमूने कयो आहे। हीअ तव्हां ॾिसी सघो था, हिन पासे नाली ते किचरनि जा ढेर लॻा पिया आहिनि। हिते माना भंगी सॼो ॾींहुं बीठा आहिनि, ऐं थैली तव्हांखे हिन नाली में हिकिड़ी नज़र में कोन ईंदी ऐं का शइ नज़र में कोन ईंदी। ऐं हिते जेके ॿी नालियुनि में जेकी सफ़ाई थिए थी उन में हिननि हिकिड़ो जदीद तरीक़े सां टेक्नोलॉजी हिकिड़ो इस्तेमालु कयो आहे त किचिरो उहो नाली वारो ॿार रोड ते फटी था कनि, ऐं उन फटी करण खां पोइ उते हुन में केमिकल छायो अथनि, मच्छरनि जो को इज़ाब कोन थो अचे, ऐं उहो किचिरो उते सड़ियो रखिजो वञे। अफ़सोस जो मुक़ाम आहे शहरनि खां वठी ॻोठनि ताईं, ॻोठनि खां पाड़नि ताईं, कॉलोनियुनि ताईं हीअ सफ़ाई जा अमल आहिनि। अहिड़ियूं सफ़ाइयूं कबियूं आहिनि, तव्हां माण्हुनि खे जीअण ई नथा ॾियो। हिते मच्छरनि जो अज़ाब लॻो पियो आहे, ऐं हिते ख़र्चु नौजवान ॿुधाइनि पिया 2000 रुपया ख़र्चु थियो आहे ढकण जो। ऐं हिते जे गुलशन फैज़ जे जेके मेन स्टोर जा डीलर आहिनि या जेके कारोबारी माण्हू आहिनि जेके बि आहिनि, उहे जेके ढकण टुटल आहिनि उहे सभु पाण कलेक्ट करे ऐं 2-2 हज़ार रुपया साईं दानिश शाह ऐं CMO खे जमा करायूं त उहे ढकण हणनि। बाक़ी किरोड़े रुपया जेके बजट अचे थी उहे हण किशे में हण दॿो, का शइ कोन्हे ॾियणी। ऐं उनखां अलावा बरसाति जेकी बजट आई आहे वई केॾांहुं, असांखे इहा बि ख़बर पई आहे बरसाति लाइ हिते मिशनूं हिननि कोन घुरायूं आहिनि। मिशनूं पुराणियूं जेके पियल आहिनि उहे पियल हूंदियूं। हिते अलीशराबाद हले वञो, करीमाबाद हलिया वञो, मुख़्तलिफ़ टालपू कान अञा सोनपारी अञा ताईं पाणी उते मौजूदु आहे। बरसाति में ही माण्हू ॿुॾंदा, पर बरसाति में कोन ॿुॾंदा, पर हिनजी नाइली जे करे, ड्रेनेज न हुजण जे करे गटरनि जो पाणी जेको आहे उहो अची माना वॾो जेका तबाही आणींदो, घरनि ताईं पाणी आणींदो, जंहिंजे पूरे टंडे मोहम्मद खान में नाकारा बणियल आहे, जंहिंजी ज़िम्मेवार हिते जी पब्लिक हेल्थ आहे, हिते जी म्युनिसिपल इंतज़ामिया आहे, जेका केरु पुछणु करण वारो कोन्हे। जेकॾहिं असांजी विझो को ईमानदार ऑफिसर ॾिसंदो हुजे ऐं जेको सम्झे थो त ही इंसानियूं जानियूं सभिनी खे अहमियत रखनि थियूं, इंसाननि जी ख़िदमत ई अवल दर्जो आहे, त उहो नोटिस हिन दर्जे वठे। ऐं हिननि खां जेके करप्शन कंदड़ ई जेके बि आहिनि, जेके करप्शन करियो, असांखे जेको आहे मच्छरनि जा अज़ाम हाणे ॾियो आहे, जेको ड्रेनेज कोन्हे, असीं गंदगी में रहिया पिया आहियूं, उन्हनि ते जेको आहे माना कार्रवाई बि कई वञे ऐं उन्हनि खे गिरफ़्तार बि कयो वञे। ऐं इन्हनि सभिनी ते शफ़ाफ़ जांच थियणु खपे त किरोड़े अरबे रुपया विया केॾांहुं, मिशनूं छो कोन थियूं लॻनि। वाटर सप्लाई जी हालत इहा आहे त मिशीन नंढी लॻल आहे, पूरे शहर खे कोन थी अचे। तव्हां एक्सप्रेस लाइट तव्हां बर्फ़ जे कारखाननि खे ॾियो हुजो, वॾनि बंगलनि खे ॾियो हुजो, MP MNA ॾियो हुजो, पर हिते ॾियण लाइ तयारु कोन्हे। असांजी बदकिस्मती इहा आहे त वापडारा ठेकेदार जो कमु करण जी तारूं हणी आहिनि केबल वारियूं, हक़ी बाक़ी त ॾेखारे मथे ई तारूं हणी आहिनि। इहे तारूं अहिड़ी ठेकेदार कमु करे विया जदीद तरीक़े सां त थोरो फॉल्ट थिए थो हीअ वॾी गाॾी घुराइणी थी पए, उन खां मशीन अचे थी, उन में अची कमु कनि था। नकारा नाइल सिस्टम आहे हिननि जो। असां अञा पोइते माना 100 सालनि खां अञा पोइते उहा ज़िंदगी गुज़ारियूं पिया। असां ख़ुशहाल सिंध जा धणी आहियूं, असां मोहन जे दड़े जा धणी आहियूं, जेके माण्हुनि खे कपिड़ा पाइण जो ढंग कोन हूंदो, जॾहिं बि असांजा माण्हू उते कपिड़ा पाए सॼी दुनिया खे ॾेखारियूं त असां तरक़ी याफ़्ता आहियूं। हीअ जेके अॼु तव्हां गाॾियूं ॾिसो पिया, इहा असांजे मोहन जे दड़े जी पैदावार आहे, जंहिं जॻह गाॾी जी टायर ठाहियो, साबित कयो गाॾियूं ठही सघनि थियूं। असां माण्हुनि खे जीअण सेखारियो, बदिले में हिते जे नाइल हुकुमरान असांखे मरण जहिड़ो करे अॼु आहे, ग़ुलामी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर करे अॼु आहे।
ऐं निजी इन्हनि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत थी करे ऐं टंडे मोहम्मद खान में जेके बि हॉल खुलियल आहिनि उनखे जल्द खां जल्द जेके आहिनि उहे ढकणाया वञनि ऐं सफ़ाई जो अमल शुरू कयो वञे, ड्रेनेज खे बहितर कयो वञे। तो असां सभई गॾिजी हॉल ठारायो आहे। हॉल जो ढकणु जेको टुटी वियो, असां इंतिज़ामिया खे जाम चयोसीं, ठारायो, तक़रीबन 1.5 महीनो खनि थी वियो आहे हॉल टुटल हो। पोइ असां जेके पाड़े जा छोकिरा हुआसीं सभु गॾिजी पंहिंजी मर्ज़ी सां असां ठारायोसीं। सभई जेके दोस्त आहिनि सभु गॾिजी आया। असां सभिनीनि जेको बि असां खां पतो सां करे हॉल असां बंदि कयो आहे ढक। उन खां अलावा ॿिया बि हिन ई गिची में काफ़ी सारा अॻियां बि हॉल आहिनि। ऐं इहो त मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त जेके बि जिन्हनि जा घर साम्हूं आहिनि, जेके बि दोस्त आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश इहा आहे त इंतिज़ामिया जो सहारो तव्हां छॾे ॾियो, तव्हां पंहिंजी पाण मदद करियो। तव्हां पंहिंजे जेको बि आहे पंहिंजो पाण करे वञी हॉल बंदि करायो। सभु कुझु तव्हांखे पाण करिणो पवंदो, बाक़ी इंतिज़ामिया जो को बि आसिरो कोन्हे। महिरबानी। साईं ख़र्चु असांजो त काफ़ी थी चुको आहे, पर हाणे वाज़े कोन था करियूं ख़र्चु छा थियो आहे। ख़र्चु असांजो तक़रीबन हॉल ते 2000 थी चुको आहे, एतिरो वधीक कोन थियो आहे। पर इहो बि असीं इहो था चऊं त सभु जेके आहिनि जिन्हनि जे घरनि जे अॻियां हॉल लॻा पिया आहिनि उहे वञी पाण पंहिंजी मदद करे हणाइनि। बाक़ी इंतिज़ामिया जो को आसिरो कोन्हे। इंतिज़ामिया 1.5 महीने खां असीं पिया चऊं, काफ़ी सारा नुक़सान थी चुका आहिनि। हिते गाॾियूं फाथियूं आहिनि, रोड में 4 गाॾियूं रुको आहिनि भितनि में फाथियूं आहिनि मेन हॉल जे करे। इन करे असां सभिनी गॾिजी हणायो आहे। इहा असांजे पाणे जी असांजे बचनि जी सेफ्टी आहे। इहो त इंतिज़ामिया खे करणु खपे।